ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां लाड़काणे जे एमपीए जमील सुमरो जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में जमील सुमरो वॾे वज़ीर खे पंहिंजे तक जे मसइलनि खां आगाह कयो। तर्जुमान जो चवणु आहे सिंध जे वॾे वज़ीर खे मसइलनि जे हल जो यकीन ॾियारियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर जे तर्जुमान जो चवणु आहे। अहम ख़बर खां अवां खे आगाह कयूं पिया। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां लाड़काणे जे एमपीए जमील सुमरो जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में जमील सुमरो वॾे वज़ीर खे पंहिंजे तक जे मसइलनि खां आगाह कयो। तर्जुमान मूजिबि सिंध जे वॾे वज़ीर खेसि मसइलनि जे हल जो यकीन ॾियारियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां लाड़काणे जे एमपीए जमील सुमरो मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में जमील सुमरो वॾे वज़ीर खे पंहिंजे तक जे मसइलनि खां आगाह कयो। सिंध जे वॾे वज़ीर खेसि मसइलनि जे हल जो यकीन ॾियारियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां लाड़काणे जे एमपीए जमील सुमरो जी मुलाक़ात थी आहे।